असांजी हथा मजबूरी खे खयो आहे। शहबाज जॾहिं परवाज़ कंदो आहे त झिरकियूं कबरियूं ऐं ॻेड़ा कबूतर आख़िर में छप बणी वेंदा आहिनि। तव्हां में हिमत आहे त तव्हां मारियो। दीनूअ जो सीनो बिद हीर सीनो फौलाद जो अथई। जेकॾहिं बकरार जो कमु न कयो न हिन चनेसर खे मां पाण मारींदुसि पाण। बस कर बस वरी बिड़े कख न धोणी। जेको आदिल खान चवंदो आहे ऐं उहो ई हासिल कंदो आहे। ईअं न थी जो फासी वञा जर में एॾा न सोना ठाहे वारींदो करे जॾहिं थी तोखे ॾिसां थी दिलि करे चूचा चूचा चा थी दिलि करे चूचा चूचा चा थी दिलि करे चूचा चूचा चा। तो वडेरो चनेसर खान चिचलाए पोइ मारींदो आहे। न छात्र खे माना को ॼाणो ई नाहे। जेको ॼाणो आहे सची अदाब मरी वेंदो आहे। हुन खां पोइ एराद जो खानदान ख़तम कंदासीं। नाज़ आहे मूंखे पंहिंजो पाण ते एराद। ॾिसां साम्हूं दुश्मन खे जिंदा कीअं छॾिया। बाबा जे कातलनि खे आज़ाद नथा ॾिसी सघूं। सम्झो ॿियो दुनिया मों ॿियो पोइ ख़तम जी मानी मां खाइण जी तो बात आई। अॼु खां पोइ इन्हनि धाड़नि जे ख़िलाफ़ बाहि